आगाह कयो आहे त नवदेरो में IHS मुलाज़मन पारां गढ़ी खुदाबख्श में एहतजाजी रैली कढी पई आहे। IHS मुलाज़मन पारां गढ़ी खुदाबख्श अस्पताल खां शहीद बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ताईं एहतजाजी रैली कढी वई। अॻवाणनि जो चवणु आहे त IHS जो ठीको वापसि थियण सां सॼी सिंध में मुक़ररु सभई मुलाज़िम बेरोज़गार थी विया आहिनि। IHS जो कॉन्ट्रैक्ट वधायो वञे या मुलाज़मनि खे सिहत खाते में ज़म कयो वञे, IHS जा मुलाज़िम एहतजाज करे रहिया आहिनि। IHS मुलाज़मन तरफ़ां गढ़ी खुदाबख्श भुट्टो में एहतजाजी रैली कढी वई आहे। IHS मुलाज़मन पारां गढ़ी खुदाबख्श अस्पताल खां शहीद बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ताईं एहतजाजी रैली कढी वई। आगाह कयो आहे त IHS जो जेको कॉन्ट्रैक्ट आहे उहो ख़त्म थियण खां पोइ IHS जा मुलाज़िम सरापा एहतजाज पिणल आहिनि। तफ़सील मालूम कयूं था नवदेरो मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सूमरो खां। नूर मोहम्मद, वधीक आगाह कजो इन बाबति। जी अमीर, DG हेल्थ पारां IHS हवाले थियल अस्पतालूं वापसि करण वारे जारी कयल नोटिफिकेशन खिलाफ़ जेके IHS जा मुलाज़िम हुया उन्हनि गढ़ी खुदाबख्श भुट्टो जी अस्पताल खां शहीदनि जी मज़ार ताईं एहतजाजी रैली कढी। रैली में शामिल राशिद सूमरो, ज़हीर मीरानी, राबिया बिलाल, समीना अबड़ो ऐं ॿियनि चयो त IHS जो ठीको वापसि थियण सां सॼी सिंध में मुक़ररु कयल केतिरनि ई मुलाज़िमनि में बेचैनी पैदा थी वई आहे। असांखे मेरिट ते भर्ती कयो वियो ऐं ओचितो IHS जो ठीको ख़त्म करे असांखे बेरोज़गार कयो पियो वञे, जंहिंसां मुलाज़िम ॿीहर बुख ऐं बदालीअ जो शिकार थी वेंदा। IHS जो ठीको वधायो वञे या मुलाज़िमनि खे सिहत खाते में ज़िम कयो वञे ऐं मुलाज़िमनि खे बुख ऐं बेरोज़गारीअ खां बचायो वञे। असांखे बेरोज़गार कयो वियो त असां मजबूर थी CM हाउस ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे घर ॿाहिरां एहतजाज कंदासीं। जी अमीर, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ नूर मोहम्मद।